बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं सदाईं करीम मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सभु आबाद करी। सिंधी ॿोलीअ जे बाख़्तियार इदारे जे मोहम्मद इब्राहिम जो स्टूडियो मां जो मेज़बान शौकत चाचड़ सां मुखातिबु आहे। अॼु असां वटि उत्तर सिंध जा नाम्यारा सुगड़ महिमान आहिनि ऐं मुंहिंजी ज़ाती राय आहे त सिंध में ख़ैरपुर ज़िलो सुगड़ाइप जे फ़न में शाहूकार ज़िलो लिखियो वञे थो। सुगड़ अब्दुर्रहमान मैसर पंहिंजे वक़्त जो वॾो मशहूरु सुगड़ हो। डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच जो हमअसर ऐं हमसफ़र रहियो। उनजो फ़र्ज़ंद ख़लील रहमान मैसर असां सां गॾु मौजूदु आहे। पाण पेशे जे लिहाज़ सां उस्ताद ऐं बहितरीनु सुगड़ आहे ऐं सुगड़नि जी हिकिड़ी तनज़ीम आहे, उनजो पाण चेयरमैन आहे सिंध सुगड़ अदबी भलाई तनज़ीम। सुगड़ ख़लील रहमान मैसर जा 2 किताब छपिया आहिनि, ख़्याल ख़लील जा ऐं मेड़ियल मोती मैसर जा। हू तनज़ीम जे चेयरमैन हुजण सां गॾु हिकिड़ो मुतहरिक समाजी कारकुन बि आहे ऐं आर्ट्स काउंसिल ख़ैरपुर जो नायब सदर पिणु आहे ऐं उन ई तनज़ीम जो ज़िलई सदर ख़ैरपुर ज़िले जो इमाम ॾिनो महराणी पिणु नाम्यारो सुगड़ आहे ऐं मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में हू शरीक थी सुगड़ाइप जो फ़न पेश करे थो। ऐं हुनजी इहा ख़ूबी बि आहे त हू कुंभ शहर में क़ाइमु सुगड़ स्कूल, उते हू सुगड़ाइप जो फ़न पढ़ाए थो, जिते मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा सुगड़ अचनि था, कचहरियूं कनि था। उते हिकिड़ो कचहरी हाल क़ाइमु आहे, पंहिंजे हड़ा भड़ा उते ख़र्चु करे थो ऐं सक़ाफ़ती साज़ बि उते मौजूदु आहिनि, जीअं नड़ आहे, बीन आहे ऐं दंबूरो आहे, अलगोज़ो आहे। ही ज़िलो इन लिहाज़ खां शाहूकार मूं चयो त उते नारे रेगिस्तान इन पासे बि हिकिड़ो सुगड़ स्कूल आहे। इन खां अलावा गंबट में बि नईम खरल साहिब जी कोशिशुनि सां हिकिड़ो स्कूल क़ाइमु थियो, जिते सुगड़ाइप जे फ़न खे हथी ॾियारी वञे थी। अॼु असांजी कचहरी जो मौज़ू ख़ैरपुर ज़िले जी ॿोलीअ ते ऐं ख़ासि करे उत्तर सिंध जी ॿोलीअ ते आहे ऐं उन ई लहजे में असां हिननि सां कचहरी कंदासीं। सभ खां पहिरीं ख़लील रहमान खां मां सुवालु कंदुसि त तव्हांजी नज़र में हिकिड़े कामिल ऐं मुकमिल सुगड़ जी अहलियत छा आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं, सुगड़ाइप जी तव्हां बाबति पुछो त उन जी अहमियत छा आहे, त उन जी अॻु में सुगड़ाइप जी ॾिसबी गुफ़्तार, पोइ आहे रफ़्तार, पोइ दस्तार, पोइ उन जी ओताक ॾिसबी, पोइ उन जो लहजो ॾिसबो, उथण वेहण जो तरीक़ो ॾिसबो, मेड़ा उन जे उताक ते ॾिसबा ऐं संदसि उन जी आवाज़ में लहजो अहिड़ो हुजे जो पंहिंजे पाण ॾे मुतासिर करे ॿियनि जूं दिलियूं। उन्हनि में इलाही असांखे महिनत करणी पवंदी। उन्हनि खे महिनत कई। असां वटि जेको सिंध जो ॾाहो ऐं ॾाद धणी हो, मेवो फ़क़ीर फुल पुटरो, जेको ॿीड़े फ़क़ीर कुभार जो हम असर हो। जाड़ो ख़ान मरी उहे सुगड़ हुआ जिन ही कचहरियुनि जा मच मचाया ऐं उन्हनि खे उन वक़्त में बैताई सॼियो वेंदो हो, गुजारती सॼियो वेंदो हो, ॾोराई सॼियो वेंदो हो, पर हुननि पंहिंजो पाण अहिड़ो मञता आणे ऐं हू स्टेज ते आया। उन्हनि खे लफ़्ज़ ॾिनो वियो सुगड़। सुगड़ जो लफ़्ज़ उन्हनि खां पोइ मुरविज थियो ऐं सुगड़ लफ़्ज़ जी माना आहे 100 घड़ींदड़, सुठो घड़ींदड़। त उन्हनि इलाही महिनतूं कयूं, जफ़ाकशूं कयूं। जीअं निम फ़क़ीर मंगणाहार हुयो, शेख इब्राहिम हुयो ऐं कबीर शाह लसबेले जा शाइर हुआ। उन्हनि जा ई शागिर्द थिया। असांजो सुगड़ाइप जो जेको इमाम हुयो, सुगड़ाइप जो अॻवान हुयो, उहो असांजो आहे दादू ज़िले में। साईं जो नालो बि आहे जलाल फ़क़ीर, जलाल फ़क़ीर खटरी, जेके मुंदर में आहिनि, पाण तदफ़ीन थियल आहिनि। पर उहे ॿुधायो वञे थो असांखे किन अदीबनि खां, सुगड़नि खां इहे रवायतूं मिलियूं आहिनि त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैहि बि मुतासिर थियो जलाल खटरीअ खां ऐं उते मज़ार शरीफ़ ते अची चयाईं त जे शायदि मां हुजां हा त हिन जलाल जो मां शागिर्द थियां हा। इहे अदबी मुहावरा बि आहिनि ऐं पंहिंजा इहे तज़ाद बि आहिनि, कुझु फ़र्क़ बि आहिनि, पर हाणे ख़ुदा थो ॼाणे, वला आलम बिसवाब।
माना इहा आम राय जेका आहे उहा ग़लति साबित थिए थी, जंहिंमें माण्हू चवंदा आहिनि त सुघड़ अणपढ़ियल हूंदा आहिनि, पर ॾिठो वञे त सुघड़ सिंधी ॿोलीअ जा वींझार ऐं अमीन आहिनि ऐं ॿोलीअ जा मुहाफ़िज़ आहिनि। साईं जे मुंहिंजा साईं अणपढ़िया हुजनि हा त ही सिंधी ॿोली इहा क़ाइमु न हुजे हा। अॼु मां दावा सां चवां तव्हांजे स्टूडियो में त इहे सुघड़ ई उन वक़्त में हुआ जिन इन ॿोलीअ खे संभालियो। उन वक़्त में जॾहिं इहे सुघड़ मां जंहिंजा नाला वठी वियुसि, फ़क़ीर सिंध जो सदा हयात फ़क़ीर अब्दुर्रहमान महेसर, ॿीड़ो फ़क़ीर कुंभार, मोहम्मद सूमार ॻाहो ऐं असांजा जेके आहिनि गुलबहार खटरी, इहे उन वक़्त में अख़बार का अहिड़ी मीडिया कोन हुई, सहूलियतूं कोन हुयूं। पोइ ही मीडिया थी ऐं माण्हुनि ताईं पैगाम पहुचाईंदा हुआ। बिल्कुलु। त इहे ॻाल्हियूं सुघड़नि पे पहुचायूं जे अणपढ़िया हुजनि हा, जाहिल हुजनि हा त इहे सुहिणे अंदाज़ सां पेश न करे सघनि हा। त जीअं सुघड़ पेश कयो त गुज़र ग़रीबी गुन भलो आहे निवड़त कुल निमाज़, तुंदी तकबर तर्ज तमो खे रहम घणो कज की राज़, ही जो भन वींदुई जाड़ करे जीअं उॾुर उॾामे बाज़, पोइ हए हए हणंदे हथड़ा इहो नित न हूंदुई नाज़, खणो सिक सब्र जो साज़, कहो कीरत कबीर शाह चवे। हाणे इहे सुघड़ जे अणपढ़ियल हुजनि हा त अहिड़ो बयानु कोन करे सघिया जेको अॼु जे PhD होल्डर बि मां सम्झां थो मुश्किल सां अंदाज़ पेश करे सघे ऐं अहिड़ो मैसेज ॾे। इहे उन वक़्त जा ॾाहा ॾाह धणी ही इख़बारी नुमाइंदा बि हुआ ऐं मीडिया सेंटर बि हुआ ऐं हुनखे पढ़ण जो ॾांहुं बि हुओ, अंदाज़ बि हुओ ऐं सिंधी ॿोलीअ खे बचाइण वारा आहिनि त ही सुघड़ सिंध जा सपूत पुट आहिनि जिन शाह जे रिसाले खे यादि कयो ऐं मेवन शाह जे रिसाले खे यादि कयो, सूफ़ी शाह इनायत खे यादि कयो, साईं ॿुढल साईं जे रिसाले खे यादि कयो, सचल सर मस्त जे रिसाले खे यादि कयो। सचल साईं बि ईअं ई पाण फरमायो त मज़हबनि मुल्कनि में माण्हू मुंझाया, शेखी पीरी बुज़ुर्गी बेहद भुलाया, के निमाज़ूं निवड़ी पढ़नि किन वरी मंदर वसाया, सचल ओॾा की न आया अकुल वारा इश्क खे। हाणे पहिरियां असांखे उस्ताद सुघड़नि इहो फरमायो त इंसान जो मुर्शिद केरु आहे। पहिरियों सुघड़ फरमायो त मुर्शिद इंसान जो मुर्शिद आहे अकुल। हाणे ॿियो सुघड़ थो पुछेसि त भला इंसान जो अकुल आहे त अकुल जो मुर्शिद केरु आहे? चईंसीं अकुल जो मुर्शिद आहे अदब। हाणे वरी सुघड़ पुछियुसि त अदब जो मुर्शिद को हूंदो? चई हा साईं, मुर्शिद आहे अदब जो इश्क़। जे अदब बि आयो इश्क़ न आयो त पोइ उहो अकुल कहिड़ो थियो? वरी इश्क़ जो पुछईंसि त मुर्शिद केरु आहे त चयईं त इश्क़ जो मुर्शिद आहे ख़ुदि अलाह। जोई आहियां सोई आहियां हिंदू मोमिन न आहियां, नाम काबा नाम किबला मके मूल न चावां, नाम शिया नाम सुन्नी सैयद कीन सॾावां, नाम शिया नाम सुन्नी सैयद कीन सॾावां, नाम नानक नाम लक्ष्मण गंगा मूल न जावां। ओ यार त मेॾा दुर्स दराज़ी सचू ना सॾायां सचू ना सॾायां। हाणे इहे लहजा या मुहावरा इहे सुघड़नि जेके आहिनि पेश कया अवाम ताईं, पब्लिक ताईं, त उहे मुहावरनि खे खणी ऐं आया। उहे असांजा अदीब ॾाहा उहे तमामु सुठी महिनत कनि पिया, पर इन्हनि मुहावरनि खे सुघड़नि मां हथु कयऊं। हाणे जीअं मां मिसाल अव्हांखे ॾियां शौकत साहिबु, त हिकिड़ो बैत हुयो खारे जे सुघड़ चयो। हाणे उनखे 2 साल तहक़ीक़ में लॻी विया। डॉक्टर साहिबु अची, बलोच साहिबु अची कचहरियूं करायूं सुघड़नि सां। पोइ असांखे उहो ॾहरके जे पासे ॾांहुं सुघड़ खां बैत हथ आयो त उहो बैत हुयो त खारे जीअं खरनि वंग मिड़ोई वासिया, हाणे सूहण ना सेणनि मिठो साह न मटियो। त डॉक्टर साहिबु उथी ऐं उन सुघड़ खे वञी भाकुर पातो त मूंखे 2 साल थिया आहिनि इन बैत खे तहक़ीक़ कंदे, मूंखे हथु कोन थो अचे। पाण फरमायूं, सुघड़ फरमायो त साईं इहो तव्हां सूहण जेका गाह जे कढायो, इहो गाह आहे जेको समुंड में फुट 2 फुट हेठि गाह थिए थो ऐं उतां मलाहनि जी रवायत आहे त उहे मेंहियूं ॿूथ ॿोड़े उन खारे पाणीअ एॾे मां उहे पंहिंजो गाह खाइनि थियूं, पर खारे पाणीअ हूंदे उहो मिठाण कोन थो मटे। इहा ई कमाल आहे। त डॉक्टर साहिबु चयो इहा कमालियत जी ॻाल्हि आहे त हीउ सुघड़ खे
एतिरो फ़न आहे ऐं एतिरी तहक़ीक़ थी आहे ऐं एतिरो हुन जुस्तजू कई आहे, वञी उन्हनि सां मिलियो आहे। असां त किताबनि खे ॾिसी किताबनि खे था ॾिसूं। पोइ डॉक्टर साहब वराणियो इन खे त अदा इहो बैत मूंखे हीअं मिलियो आहे खारे जे सुगड़ वटां त खारे जीअं खरनि ने वंग मिड़ोई वासिया। हाणे उहो कड़ाण सां पंहिंजा वासे छॾींदो आहे। वाह। खारे जीअं खरनि वंग मिड़ोई वासिया, सूहण न सेणनि मिठो साह न मटियो। उन पंहिंजो गाह एॾे कड़ाण हूंदे पंहिंजो मटियो ई कोन। इहे आहिनि ॿोलीअ जा मुहावरा, इहे आहिनि लहजा ॿोलीअ जा, जेकी आम रवाज ते ॿोली पंहिंजो लहजो मटींदी आहे। ऐं असांजी जेके ख़ैरपुर ज़िले जी ॿोली आहे, मां सम्झां थो तहक़ीक़ थी हूंदी। असांजे ॿोली ख़ैरपुर ज़िले खे घणी अहमियत हासिलु आहे त जिन सुगड़नि वरी उन्हनि में पंहिंजा बैत समाया ऐं उन ॿोलीअ खे इस्तेमालु कयो, ॿोलीअ खे कुॾायो। कहिड़ा मशहूरु सुगड़ थी गुज़रिया? फ़क़ीर साईं अब्दुर्रहमान महेसर जेका जुस्तजू कई, मां सम्झां थो त 18 सालनि जे उमिरि में डॉक्टर बलोच साहब सां गॾु रहियो। पाण इस्लामाबाद में जॾहिं हूंदा हुआ, सदर ज़िया साहब जा सेक्रेटरी हुआ, त उन वक़्त खां वठी उन्हनि इहो लोक अदब स्कीम जेका शुरू कई, उतां खां शुरू कई ऐं उन सां गॾु रहिया। ऐं पोइ उन्हनि में ख़ैरपुर ज़िले जे सुघड़ फ़क़ीर अब्दुर्रहमान महेसर खे सिलेक्ट कयो डॉक्टर साहब त मुंहिंजो ॿांह ॿेली ही हुजे ऐं मां इहो लोक अदब जो सिलसिलो जेको खयों आहे इहो पूरो कंदासीं। 42 जुल्द उन्हनि सां गॾु सलाहियल जेका का बि सिंध जी कुंड कुड़श बिल्कुलु मां सम्झां कोन्हे का जिते वञी पाण कचहरियूं न कयाऊं। पोइ फ़क़ीर साईं फरमाईंदो हो अब्दुर्रहमान महेसर त पराओ प्यार सां पंहिंजो आधार सां इहो सियाणनि चयो आहे सच। हाणे इहा ख़ैरपुर जी ॿोली आहे। पराओ प्यार सां पंहिंजो आधार सां इहो सियाणनि चयो सच। भाइरनि खां बेज़ार थी निर्वार थी नच, उघाड़ो थींदे आलम में बदीअ उन्हीअ खां बच। सीनो पंहिंजो साफ़ करे ॿार मुहबत संदो मच, रमज़ उन्हीअ में रच त ईदां थींदई अब्दुर्रहमान चवे। वरी ॿिए हंधि फरमायईं अकुल जे बारे में, अकुल करे अॻ में हा बेअकुल जे खां बाज़ अच बिनह जेको बद, नकी सुणे नकी सम्झे राहूं तंहिंजूं रद, निभागो इहा निद असुल छॾे की न की। वाह वाह। अच्छा, उनजा हम सर ॿिया सुगड़ तव्हां ॾिठा पंहिंजे? सर मां ॾिठा करीम बख़्श विस्तड़ो जी, ऐं गुलबहार खटरी हूंदो हो, ऐं करीम बख़्श फुल पोटरो हूंदो हो, मोहम्मद सूमर ॻाहो हूंदो हो, मोहम्मद सूमर चनो हूंदो हो, ग़ुलाम अकबर ख़ासकेली हूंदो हो। ऐं असांजे इलाही इलाइक़नि खां ॾूराहनि इलाइक़नि खां अची उस्ताद मोहम्मद सादिक सांगड़ाई, ताज मोहम्मद हाले पोटरो, इहे उमरकोट खां कही अची कचहरियूं कंदा ख़ैरपुर ज़िले में। अच्छा, इहे असांजे इन्हनि जी ॿोलियुनि खां, इन्हनि जे लहजनि खां, इन्हनि जे वाक़फ़ियत खां, उथणी वेहणे खां तॾहिं वाक़ुफ़ु थियासीं जॾहिं हू असां वटि ईंदा रहिया ऐं महिमान नवाज़ी ॾिसंदा रहिया। कचहरी आहे ई महिमान नवाज़ीअ सां। सुघड़ खे तॾहिं सुञाण कबी जॾहिं हुनजी दिस्तार ॾिसबी, गुफ़्तार ॾिसबी, रफ़्तार ॾिसबी। दफ़्तार मां इहा आहे त पोशाक जी सुञाणप हुजे, गुफ़्तार लहजो सुहिणो हुजेसि, ॿोलीअ जा लहजा सुहिणा हुजनि, अंदाज़ सुहिणो हुजे, पाण खे माइल ॿियनि माण्हुनि खे पाण ॾांहुं माइल करे। वरी आहे गुफ़्तार, दिस्तार, रफ़्तार। रफ़्तार ॾिसबो त उनखे पंहिंजी औताक आहे, उथड़ी वेहणी। नंढे ॿार खां बि को पुछे अची त फ़क़ीर अब्दुर्रहमान महेसर हिन ॻोठ में आहे त उहो नंढो ॿारु ॿुधाए, वॾो न, नंढो ॿारु ॿुधाए, पोइ उनखे सुघड़ चइबो हो। पोइ उन सुघड़ाइप जी उन मां ख़बर पवंदी त हीअ हिन ॻोठ में सुघड़ आहे। तमामु सुठो, तव्हां वॾी तफ़सील सां बयानु कयो। तव्हां मोहम्मद सूमार ॻाहे जो बि ज़िक्र कयो सुघड़नि में, उनजो ई शायदि ही क़ाइमु कयल स्कूल आहे जिते इमाम ॾिनो महाराणी हाणे पढ़ाए थो। ऐं सुघड़ स्कूल जो छा किरदारु आहे महाराणी साहब? असांजे स्कूल इन जो आहे साईं ख़ैरपुर ज़िले में 3 स्कूल लोक अदब जा। अच्छा, 3 स्कूल। 3 स्कूल अहिड़ो मां सम्झां थो कंहिं बि ज़िले में 3 स्कूल मां सम्झां कोन्हनि के। असांजे ख़ैरपुर ज़िले में 3 लोक अदब जा स्कूल खुलियल आहिनि जिते उस्ताद रखियल आहिनि।
ऐं हिकिड़ो आहे MPA नईम खरल जे कोटा में गंबड़ तालके ॻोठ हुलिया में असांखे खुली मिलियो। अच्छा। ॿियो आहे उहो कुंभ शहर में जेको उस्ताद मोहम्मद सुमर गाहे जे सरपरस्तीअ में खुलियो ऐं हुन पंहिंजा केतिरा ई शागिर्द पैदा कया, उन्हनि मां इमाम ने महराणी जहिड़ा ऐं उस्ताद खादिम तुमराणी जहिड़ा ऐं ॿिया इलाही उन खां अलावा अलाह बचायो ख़ासि कयली आहे, मदद ख़ासि कयली आहे, ॿिया केतिरा ई उन्हनि मां सुगड़ मौजूदु आहिनि। उन्हनि पंहिंजा स्कूल क़ाइमु कराया। टियों आहे सोराह तालके में, सोराह तालके में जंहिंजो नारे रेगिस्तान जो तालको आहे उन में स्कूल खुलियल आहे ऐं लोक अदब जो उते स्कूल खुलियल आहे। उते उस्ताद मुक़ररु थियल आहे जंहिंमें उस्ताद मीर ख़ान बंबरो आहे ऐं हिते कुंभनि में उस्ताद इमामनो महराणी रखियल आहे ऐं असांजो दुल्हो फ़क़ीर भट्टी गंबड़ में रखियल आहे। उन्हनि खे को बि सहकार कोन्हे ऐं पंहिंजे हड़ा वड़ा उहे ॿोली जी ख़िदमत कनि पिया ऐं उन ॿोलीअ जी लहजनि खे सुञाणनि पिया। शाबाश खे। मां हाणे इमाम ने महराणी ॾांहुं ईंदुसि। महराणी साहिबु तव्हां ॿुधायो त इन सुगड़ स्कूल में कहिड़े क़िस्म जूं सरगर्मियूं थियनि थियूं? हफ़्तेवार आहिनि या महीनेवार आहिनि? हुन में पहिरियां त जीअं असांजे हुते थींदो आहे त मुंहिंजो हुते आहे हर माना ॾींहं ते नओं लेक्चर हूंदो आहे। बुझारत आहे 4 क़िस्म। अच्छा। पहिरीं जेका आहे ॿाराणी बुझारत जी। उन खां पोइ जीअं हाणे त वटि चई नाला पाछो आंधी कुती लोड़ा जुती अहिड़े नमूने सां दर्जेवार गुज़ारत ॾुखी थींदी वेंदी। हा। उन खां पोइ वरी इहे उन्हनि ते पोइ लेक्चर ॾींदा आहियूं, उन्हनि खे सम्झाईंदा आहियूं भई हिनखे ॾिठ पिरोली चइबो आहे, हिनखे पहेली चइबो आहे। वाह। हीअ वरी ॿी आहे बैत में गुज़ार, जेको आहे बि ॾिठ आहे, शइ साॻी आहे पर उहो बैत में आहे, उहो लफ़्ज़नि में आहे। ॾिठ पिरोली सॾिजे जंहिंखे। हा। अच्छा। उन खां पोइ आहे गुरचेलो। गुरचेलो। हा। जंहिंमें 3 ॻाल्हियूं थींदियूं पर उन्हनि जी लफ़्ज़ हिकिड़े में उन 3 भॼंदियूं ॻाल्हियूं 3 कबियूं। बिल्कुलु। पर उहे हिकिड़े में उन ते कॾहिं कंदा आहियूं, कॾहिं वरी ॾोर ते कंदा आहियूं। ॾोर बि 4 क़िस्म आहे साईं। अच्छा। हिकु क़िस्म न आहे। पोइ ॾोर ते कॾहिं कुदरत ते ईंदा आहियूं, कॾहिं सवा लख नबियुनि ते ईंदा आहियूं, कॾहिं इमामनि ते ईंदा आहियूं, पंजतनि पाक ते ईंदा आहियूं। अच्छा। उन खां पोइ जेको सींगार आहे, जेका अॼुकल्ह असां जेको हिन जदीद दौर में सींगार खे अहमियत जेको ॾियूं था, उहो त 4 क़िस्म आहे। मिजाज सींगार पहिरियों जेको आहे औरत जो आहे, जंहिंमें 16 सींगार अचनि था कुदरती, 12 सींगार अचनि था हथरादो। अच्छा। इहे शाइरनि जी तख़लीक़ आहे। हा। बिल्कुलु। अच्छा। उन खां पोइ जेको आहे वरी असां जॾहिं हिंदुनि शाइरनि कढियो, जीअं हज़रत जलाल जी साईं ॻाल्हि ख़लील रहमान कई, उन खे भेटा ॾींदा आहियूं। अच्छा। उन लहजे में ॾींदा आहियूं उन्हनि खे। इहा छो त इहा शइ असांखे छॾणी न आहे, वॾनि जी मीरास आहे न साईं। हा। असां उन्हनि खे ॻाईंदासीं, ॿियो केरु ॻाईंदो? ॻाइणा त ॻाईंदा कोन न हिनखे। बिल्कुलु। उन्हनि खे बि यादि कराईंदा आहियूं, तंहिंखां पोइ पंहिंजी तख़लीक़ बि उन्हनि खे ॿुधाईंदा आहियूं। ऐं बाक़ी जेको सिफ़ात जेको सींगार असां चवंदा आहियूं, सिफ़ात माना तारीफ़ मुस्तफ़ा, उहो हूंदो आहे सिंधीअ में। ऐं कुझु अल्फाज़ ॿिया हूंदा आहिनि पर उहो आम माण्हू सम्झी सघे थो। वाह वाह। सम्झो साईं। उहो सींगार 4 क़िस्म आहे। वरी ईंदा आहियूं हुनुर ते। अच्छा। हुनुर बि 4 क़िस्म आहे। सम्झो साईं। दुराहो जंहिंखे 2 निराण वारो चऊं, चीरवो चऊं, 1 अखर वारो चऊं। वरी ॿिए में आहे 7 सुर गॾे 1 सुर में खोलियूं। अच्छा। इहो बि हुनुर आहे। इहे हुनुर जा क़िस्म आहिनि। माना शौक़त साहिबु हिकिड़ो ॾिसिजे त सुगड़ाइप जो जेके फ़न जा मज़हर आहिनि उहे ॾिठ, पिरोली, मामा, हुनुर, सींगार, पहाको, आजियां, इहे हिन फ़न जा मज़हर आहिनि जेके बयानु पियो करे। बिल्कुलु। ऐं ख़ूबसूरत मज़हर आहिनि। ऐं अच्छा, तव्हांजे इन सुगड़ स्कूल में कहिड़ी उमिरि जा सुगड़ अचनि था? नौजवाननि जो आहे? नौजवान अचनि था। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे मूंखे मज़े जी ॻाल्हि ॿुधायां त हाजी रहमतुल्लाह वसाण पाण डायरेक्टर थी रहियो सिंध ते। अच्छा। माना पूरी सिंध ते। पोइ साईं जॾहिं रिटायर थिया त उनजो सौटु अलाह बचायो नालो हुयुसि सुगर हुयो। जी। उहो पंहिंजो किताबु छपराए त न सघियो। पोइ उनजी न्याणी जेका हुई सा तालीम याफ़्ता हुई, उन पंहिंजे पीउ जो मवादु जॾहिं खणी हाजी रहमतुल्लाह खे ॾिनो त हे मुंहिंजे बाबा जो मवादु आहे साईं, हाणे तव्हां रिटायर बि थिया आहियो
हाणे महिरबानी करे हिनखे तव्हां छपायो छपायो। साईं खे सुगड़नि जी ख़बर ई कान्हे त हाणे सुगड़नि जी ॿोली सुगर सम्झनि। बिल्कुलु कोई हिकिड़ो माण्हू मिलियुसि, उनखे हूँ पुछईं त बाबा मूंखे सुगड़नि जी ज़रूरत आहे काथे को। उन मोहम्मद सुमर चन्ना सां हुनजो वास्तो हो। हुन ॾिस न साईं ठरीअ में सुगर आहे, मोहम्मद सुमर चन्ना, त यार उहो असां सां मिलायो। उनखे वठी आयो, हाणे पाण त ओॾे न पियो वञे। ऐं मोहम्मद सुमर चन्ना हफ़्तेवार माना कचहरी कंदो हो रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर ते, उनजी मेज़बानी कंदो हो, कंपियर हो रेडियो ते बि। उनजी मार्फत सां हुन वरी जॾहिं मिलियो चई त साईं हिते कुंभन में तव्हांजी भरिसां स्कूल आहे, अच्छा बहितर आहे तव्हां उते। त हू जॾहिं आयो त हू अची असां वटि शागिर्द थियो, हाँ पाण बि सुगड़ थी वियो। पाण बि सुगड़ थियो ऐं उहो अची असां वटि शागिर्द थियो। जेको पाण हिकिड़ो किताबु लिखियईं अॻु में, जेको साईं महिनत कई उनजो वखर वसाण जा, जेको अला बचा जो किताबु हो, अच्छा साईं उनजी महूरत थी सचल जे हिन मेले ते। ॿियो किताबु साईं दीनी किताबु लिखियो नूर इलाही। वाह हाणे टियों जेको किताबु लिखे पियो, लिखंदे लिखंदे ओचिते ई दुनिया छॾे वियो। जेको साईं जो फर्ज़ंद आहे महबूब अली वसाण, उन हाणे मूंसां मुलाक़ात कई। चई हाणे बाबे जे किताब खे हाणे तरतीब ॾियणी आहे, जो इहो छपाइणो आहे। मतिलबु त इन क़िस्म जा माण्हू शागिर्द रिटायर्ड अचनि था। ऑफिसर बि यानी सुगड़ स्कूल जो बिल्कुलु हिसो रहिया अचनि आहिनि। था, बिल्कुलु अचनि था। तमामु सुठो। तव्हांजो बि हाणे हिकिड़ो किताबु आयो आहे ताज़ो औखी वाट इश्क जी, उन में कहिड़ियूं कहिड़ियूं सिनफ़ूं तव्हां उन में मूं इहा कोशिशि कई आहे त उन में सभु सनफ़ अचे, जेका असांजी लोक अदब जी आहे, सम्झो न। उन में तौहीद आहे, रिसालत सभु आहे, सनफ़ जेका सुगड़ाइप जी सिंगार आहे आहे, उहा आहे, रिसालो गुजारत आहे। सम्झो साईं। उहो जेके बि असांजूं सनफ़- सिंगार मां को नातिया बैत हा साईं। को यादि हुजे त सिंगार में हिकु तव्हांखे आऊं ॻाल्हि ॿुधायां, ॾिसो असांजो हिकिड़ो ख़्यालु आहे, शाइरी में ख़्यालु ईंदो आहे। जॾहिं ख़्यालु वियो त शाइरी ठहंदी, ख़्यालु न वियो त शाइरी न ठहंदी आहे। केर बि केॾो बि शाइरु हुजे, बिल्कुलु जे त हुनजो ख़्यालु न कमु कंदो, शाइरी शाइर न करे सघंदो। मुंहिंजो ख़्यालु वियो त ला इलाहा इल्लल्लाह, वाह 12 अखर, जॾहिं मूं हुन ते नज़र कई त हुन मां आया 12 अखर। मात्राऊं कढियूं जी। ठीकु आहे साईं। हाणे मोहम्मद रसूल अल्लाह, उनखे ॾिठुमि त 12 अखर, वाह न नुक़्तो ला इलाहा इल्लल्लाह में, न नुक़्तो मोहम्मद रसूल अल्लाह में। अच्छा हू रब्बुल आलमीन, ही रहमतुल आलमीन। मां जो इन्हनि शयुनि खे छो न मां वरी पंहिंजे बैत में समाए छॾियां। बिस्मिल्लाह। रहमान आ ख़ुदा, रहीम मुस्तफ़ा आहे, कयो करम आ ख़ुदा, करीम मुस्तफ़ा आहे, हाकिम आ ख़ुदा, हकीम मुस्तफ़ा आहे, इल्म आ ख़ुदा, तालीम मुस्तफ़ा आहे। वाह वाह भलारो ख़ुदा आभाल मुस्तफ़ा जो, क़ुरान में पढ़ी ॾिस कमाल मुस्तफ़ा जो। सुभान अल्लाह। आदिला ख़ुदा, अमीन मुस्तफ़ा आहे, याद आ ख़ुदा, यकीन मुस्तफ़ा आहे, युरीदा ख़ुदा, यासीन मुस्तफ़ा आहे, हुस्ना ख़ुदा, हसीन मुस्तफ़ा आहे। वाह वाह जमील आ ख़ुदा, जमाल मुस्तफ़ा जो, क़ुरान में पढ़ी ॾिस कमाल मुस्तफ़ा जो। ज़बरदस्त। वाह वाहिद आ ख़ुदा, वजूद मुस्तफ़ा आहे। असांखे वजूद आहे अलाह साईं ॾिसण खां पाक आहे। बिल्कुलु वाहिद आ ख़ुदा, वजूद मुस्तफ़ा आहे, माबूद आ ख़ुदा, कयो सजूद मुस्तफ़ा आहे, हमद आ ख़ुदा, महमूद मुस्तफ़ा आहे, पढ़ियो आहे ख़ुदा, दरूद मुस्तफ़ा आहे, वाह वाह लिखियो आहे ख़ुदा, अहवाल मुस्तफ़ा जो, क़ुरान में पढ़ी ॾिस कमाल मुस्तफ़ा जो। सुभान अल्लाह। ख़ालिक आ ख़ुदा, मखलूक मुस्तफ़ा आहे, मुतहरा ख़ुदा, मलूक मुस्तफ़ा आहे, फैज़ आ ख़ुदा, फारूक मुस्तफ़ा आहे, आशिक़ आ ख़ुदा, वरी माशूक मुस्तफ़ा आहे, ज़बरदस्त। लिखियो आहे ख़ुदा, अहवाल मुस्तफ़ा जो, क़ुरान में पढ़ी ॾिस कमाल मुस्तफ़ा जो। अजब आ ख़ुदा, अजीब मुस्तफ़ा आहे, कयो कुर्बा ख़ुदा, करीब मुस्तफ़ा आहे। सुभान अल्लाह। अवल आ ख़ुदा, अहसान मुस्तफ़ा जो, चयो आहे ख़ुदा, शान मुस्तफ़ा जो, बेहद आ ख़ुदा, बयान मुस्तफ़ा जो, ख़लकियो ही ख़ुदा, अजहान मुस्तफ़ा जो। वाह वाह ख़लकियो ही ख़ुदा, अजहान मुस्तफ़ा जो, बेमिसल आ ख़ुदा, लाए मिसाल मुस्तफ़ा जो, क़ुरान में पढ़ी ॾिस कमाल मुस्तफ़ा जो। अजब आ ख़ुदा, अजीब मुस्तफ़ा आहे, कयो कुर्बा ख़ुदा, करीब मुस्तफ़ा आहे। सुभान हाणे जेकॾहिं इहो ख़्यालु आहे साईं
जेकॾहिं असांखे जॾहिं दम परवाज़ थी वेंदो मिट माइट छॾे ईंदा पर तारीख़ुनि वारा आलिम ॿुधाइनि था उते मुस्तफ़ा जी कुर्सी लॻंदी ख़बरदार मल्हायो भई मुंहिंजो उमती आहे मूं ते कलम पढ़ियो अथई ॼबा ख़ुदा अजीब मुस्तफ़ा आहे कयो कुर्बा ख़ुदा क़रीब मुस्तफ़ा आहे मजीदा ख़ुदा मुजीब मुस्तफ़ा आहे हमीदा ख़ुदा हबीब मुस्तफ़ा आहे इमाम ॾिना ख़ुदा खे आ ख़याल मुस्तफ़ा जो क़ुर में पढ़ी ॾिस कमाल मुस्तफ़ा जो वाह 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 हीअ साईं मुतासिर थियो आहे हाजी अहमद मलाह खां हा हाणे जे हाजी अहमद मलाह जी ॿोली ऐं हिननि जी ॿोलीअ खे वरी ॾिसो पाण में फ़र्क़ु आहे फ़र्क़ु आहे हू लाड़ जो फ़र्क़ु हू लाड़ जो आहे त हाजी अहमद मलाह थो चवेसि त जहिड़ो तहिड़ो आहीं तो दरसंदो गोलो गंदो वाह तो ते बारी बार कहिड़ो लख बंदनि मां हिकु बंदो तूं न पाली केरु पाले पाल पालण हार तूं वाह वाह तूं न ॾींदे केरु ॾींदो ॾेह जो ॾातार तूं न बख़्शी केरु बख़्शे बख़्श बख़्शण हार तूं एॾी दावा थो करेसि वरी थो चवेसि त दाह तर तो धणी दरगाह तूं दरबार तूं अवल बि तूं आख़िर बि तूं इसरार तूं इज़हार तूं जोड़ में जोड़ो न तुंहिंजो जोड़ जोड़ण हार तूं न ॾींदे केरु ॾींदो ॾेह जो ॾातार तूं न बख़्शी केरु बख़्शे केरु बख़्शे तूं ई बख़्शींदे न बख़्श बख़्शण हार तूं हाणे अहिड़ियूं सुगड़नि माना ॻाल्हियूं ॻणियूं आहिनि जेके ॿियनि खां बि मुतासिर थिया आहिनि सुगड़ ॿियनि खां मुतासिर थिया आहिनि ईअं कोन पंहिंजी जोड़ जोड़ी अथऊं निम फ़क़ीर मंगणहार खां थिया आहिनि कबीर शाह खां थिया आहिनि शेख इब्राहिम खां थिया आहिनि फ़क़ीर अब्दुरहमान खां थिया आहिनि हाजी फ़क़ीर महेसर खां थिया आहिनि सूमर गाहे खां थिया आहिनि हाणे अहिड़ी जोड़ जोड़ींदा आया बिल्कुलु निम फ़क़ीर मंगणहार चयो उन कहिड़े इलाइक़े जो हो निम फ़क़ीर निम फ़क़ीर से लस बेले जो इलाइक़े जो हो अच्छा ऐं अहमद शाह बि साईं उनजे इलाइक़े जो कबीर शाह जेको बलोची जो असर हो बलोची असर कोन होसि ठेठ सिंधी हुई ठेठ सिंधी कबीर शाह उनजो को यादि आहे कबीर शाह जी हा कबीर शाह जी ॿोली ऐं शेख इब्राहिम कुॾाइनि था न हाणे शेख इब्राहिम हितां उते बीठो आहे लसबेले में सैयद हितां सादात वञे थो हुन सां मिलणु हा कपई हुनजी त उते शेख इब्राहिम आहे जेको शाइर मां हुन सां मिली अचां सिंध जो माण्हू वियो हुते लसबेले में ऐं उते वञी उन सां मिलण लाइ त उहो पूरो कंडनि जो खयूं शेख इब्राहिम ॿियाने ते ऐं अचे पियो जंहिंखे असां ॿियानो सिंधी में था चऊं ॿेलंग चवंदा आहिनि उनखे उन ते खयूं थो अचे हू घोड़े ते चढ़ियो थो वञे त पुछा बि उन ई खां थो माण्हू उहो करे त दादा हिते शेख इब्राहिम रहे थो शाइर को मूंखे ॿुधा उन कोई ॾस पतो त चईंसि त हा भला ही मां रखां कंडा ऐं पोइ तव्हांखे ॿुधायां हाणे उतां पूर बि हणे पियो लोढ़े जे अंदरां पियो चवेसि त अखियूं जिते अड़नि को अखियूं जिते अड़नि मन बि उते मिनथूं हाणे शेख इब्राहिम थो चवेसि उते उहो घोड़े ते चढ़ियो बीठो आहे अखियूं जिते अड़नि मन बि उते मिनथूं हथनि हाजत छॾी था पेर बि पीहूं कनि अलाह लॻे इब्राहिम चवे परची मां न पुछनि जे दोस्त दिलासो ॾियनि त सदा वतां सनरो कबीर शाह चुसि त पक ॼाणा थो तूं शेख इब्राहिम आहे तुंहिंजी ॿोलीअ मां तोखे सुञातो आहे ऐं शाइरीअ मां सुञातो अथमि तूं हेॾी अचु त कचहरी कयूं हाणे थो अची चवेसि शेख इब्राहिम चुसि त इते पूर झलियूं बीठो हुज मोजी बि ॿुधी छॾ चईंसि ॿुधा चई अखियूं जिते अड़नि पोइ शद सां छॾाए अचे छंद सां जे चवंदा आहियूं मिखर सां को चवंदा आहिनि असां अड़ा ॾींदा आहियूं अड़ा हीअ चवंदा आहियूं छंद कयो अथई अखियूं जिते अड़नि को छंद सां छॾाए अचे अथनि उथाण इश्क जो कड़ा मंझि कड़नि काण जंग कबीर शाह चवे विझो लोह लड़नि हू जे पलकनि खे न पिड़नि त उरावत रांदी रोक जा हाणे उते दोस्त मोहम्मद राधो दुरेजीअ जो मौजूदु आहे दुरेजी हिन पासे ॾे असां ॾे हाणे उहे बि ॿोलीअ जो ॻांढापो पियो ॻंढेनि त तव्हां ॿिन्ही जी मां ॿुधी आहे हाणे मूंखे बि त ॿुधो मां बि शाइर हां चईंसि ॿुधा शेख इब्राहिम चयोसि ॿुधायसि इहो बि राति खां वठी मूंसां कचहरीअ में आहे चई त मुंहिंजी दिलि मस्त कई तो मोहे साण मिजाज़ पाड़ी पिरी पिरत मां बारी बिरह बयाज़ तॾहिं दोस सिक दोस मां मन चवे थी अंदर दिलि दराज़ हाणे उन आया आवाज़ आह जे मोह अचण जा असां चवंदासीं
उत्तर वारा माण्हू अव्हां जा, लाड़ वारा चवंदा अव्हीं जा, साकरे जा माण्हू चवंदा आह जे, माना अव्हां जे अचण जा। ही ॿोलीअ जो आहे, ॿोली ते पिया ॻाल्हायूं त लहजन ते बिल्कुलु उन्हनि ते लहजन ते त उन्हनि ही जेका सिंधी ॿोली, सिंधी लैंग्वेज अथॉरिटी क़ाइमु थी, असांखे दिलि ख़ुशि थी, तमामु दिलि ख़ुशि थी आहे त ही ॿोली जे मुहावरनि ते, लहजन ते ऐं सिख्याउनि ते उनखे सुहिणे अंदाज़ में पेश करण जे लाइ हीउ इदारो क़ाइमु कयो वियो। ऐं उन में केतिरनि अदीबनि, मुसनिफ़, तालीफ़ वारनि जूं जुस्तजू थियलूं आहिनि। त इन्हनि ॿोलियुनि खे इन सुघड़नि वटां हथु करे ऐं अच्छा, तव्हां पंहिंजे ॻोठ जे लहजे, ख़ैरपुर जे लहजे जो को पंहिंजी तख़लीक़ सींगार मां या को बैत ॿुधाइणु चाहियो? हा साईं, सींगार आहे हुस्न जी तारीफ़। बिल्कुलु हुस्न जी तारीफ़ पाण करीमनि जे भिटाई साहिबु सुर मूमल राणे में रखियो आहे, सोनवरनियूं सोढियूं रुपए रांदियूं कनि, अहिड़ा केतिरा ई सींगार जा बैत पिया आहिनि रिसाले में। पर मुंहिंजे उस्ताद साईं फरमायो त मूं मुंहिंजे महबूब जा वध वसीहर वरकनि, हाणे ख़ैरपुर जी ॿोली आहे, मूं मुंहिंजे महबूब जा वध वसीहर वरकनि, ऐं ना वध आहू खां आहिनि अजीबनि, लबन लालाई लालण जी लाखूं की न लॻनि, दंदन दहानाई दिलबर शाह मजाला मोतिन, कोयलियूं बि कुर्बान थियनि जेके बातो थियूं ॿोलिनि, लक पसीहर लालण जी केहर पिया त कंबनि, पेर पटुणा पिरीअ जा जीअं चासींगर चिमकनि, हलण साण हबीब जे जीअं गयर गित खणनि, हुजां कामिल जे क़दमनि, आॾो अब्दुरहमान चवे। वरी ॿिए हंधि फरमाएसि थो त कमर हलियो ककरे जॾहिं पियसि नामियनि जी त नज़र, वाण वरियो की न की रफ़्तार ॾिसी रह बर, सव दफ़ा सदके करियां वराए वता फर, जानी जोड़िया की न की के हो त सदा हमसर, साईं आहे संसार में विया मुंझारा मुंझर, मुश्कातुर खे मात कयो पिरीअ जे त पघर, कोयल कूक छॾे ॾिनी गुफ़्तो ॿुधी गोहर, आहे कुलनी खां त कसर मुंहिंजो अजीब वद अब्दुरहमान चवे। हाणे हीअ लाड़ जी वरी उस्ताद साईं टंडे आदम जो उस्ताद हो, उस्ताद मोहम्मद सादिक थईम, जहिड़ो मां सम्झां थो त अॼु ताईं सुघड़ पैदा कोन थियो आहे जेको हलंदे ॻाल्हि में पंहिंजो बयानु करे। उनजो को बैत यादि आहे तव्हां? उस्ताद मोहम्मद सादिक थहीम चयो त सूंह सुणल जा सरस सवाया, सिंगार जो बैत चई, सूंह सुणल जा सरस सवाया, सोणल जा सिंगार हुआ, कारा कजला कैफ़ कोरियल नरगस नेण खुमार हुआ, शलड़ा शलड़ा शाह चवाऊं गेसू गुंडीदार हुआ, जाड़ा भिरूं जान बजा जीअं ककर कारूं भार हुआ, गलते ॻोढ़ा लाल गुलाबी रतड़ा रौनकदार हुआ, हुलियो हबीबन हिलाली जा चौॾस में चिमकार हुआ, बादल में जीअं बिजलियूं बरसन, मिठा मेंग मलार हुआ, उज़वा अजीबा कपहा कंवरा, उजरा वध अपार हुआ, सोहणा सुठड़ा सभु सारोफिन जान बजा जदसार हुआ, वाह वाह वेसल वेसल इंगन ते अजब रंग इसरार हुआ, सादिका सुण सिक सची जन, तन जा बेड़ा पार हुआ साईं, तन जा बेड़ा पार हुआ। उस्ताद मोहम्मद सादिक थईम जो साईं मोहब्बत ऐं उताक जो हिकिड़ो बैत असांखे इलाही सुगड़नि खे यादि आहे। के त सुगड़ अॼु मां सम्झां थो त यादि ॿियनि जा बि कनि था, इहो बि असां ते फ़र्ज़ु आहे उन्हनि खे यादि करणु, बिल्कुलु न विसारणु खपे। उन्हनि खे विसारींदासीं त पोइ असांजी सुगड़ाइप ही अध में रहिजी वेंदी। त उस्ताद मोहम्मद सादिक थईम चयो त मोहबत जंहिंजे मन में, मोहबत जंहिंजे मन में, तंहिंजो ॾूरां पवे ॾस, पिरी परची जंहिंसां रीझी करे रस, सादिक सॼो चवे जग उन खे जस, अदा कुल्फत में आहे कस, बाक़ी मोहबत मरे ई कान का। मोहबत सोहबत मिठी आहे, कुल्फत आहे कड़ी, हूअ विहारींदसि विच में, हूअ तोड़ां ॾींदसि तड़ी, इहा दगा जी दड़ी उखोड़े कढ अंदरि असीं। भिटाई साहिबु इन ते ॾिसी, भिटाई साहिब जे बैतनि खे ॾिसी चयो त आटे थी न ङार, खामी ख़रीदारनि सी, पसाई से भतार पुर पीआरियो जन सी। भिटाई साहिब जे ॿोलीअ खे बि सम्झण लाइ इलाही असांखे जुस्तजू करणी पवंदी, हिमत करणी पवंदी ऐं जाखोड़ करणी पवंदी। जे भिटाई साहिब जो हिकिड़ो बैत आहे त नव नयर 10 ॾावणियूं 15 पैद पयास, भुगाड़ियूं बगलनि में लखें लोह लॻियास, जे सॼण यादि पयास त शिरक शिनाऊं हिकिड़े। अच्छा, सुगड़नि जी जेका तव्हां हाणे शाइरी पेश कई आहे, इमाम ॾिने बि पेश कई, उन में काफ़ी लफ़्ज़ अहिड़ा आहिनि जंहिंजी माना आम माण्हूअ खे या नए नसुल खे ॾुखी आहे, ॾाढी ॾाढी ॾुखी आहे। त छा सुगड़ाइप जे फ़न जी का लुग़त तव्हांजे नज़र मां गुज़री आहे या इन क़िस्म जो कमु थियणु खपे या कंहिं कोशिशि कई आहे त उहो ॿुधायो। लुग़त जो कमु जेको आहे
गुलाम अली संदीले अच्छा साईं कमु कयो आहे। अब्दुल करीम साहब। अब्दुल करीम संदीले अब्दुल करीम ऐं डॉक्टर बलोच साहब साईं जेका हीअ डिक्शनरी सिंधीअ में तयारु जामे सिंधी लुगात उन में जामे त सिंधी आहिनि लुगात में पर सुगड़ाइप जे फन जी अलॻि का लुगत न आहे। का बि आहे हिन उहो वक़्तु जेको लुग़त जलाल कान्हे। खट्टी जो कमु जेको कयो अथई न पुराणा सुगड़, जी जी उन खां पोइ डॉक्टर बलोच कयो आहे सिंगार ते, सही ॻाल्हि। ॿियनि ते बि कयो अथई पर हिकिड़ी लुगात जेका आहे तव्हां चओ था, लुग़त उहा लुग़त न आहे। हुजण हुजणु कोन्हे। खपे उन में न रुगो थर जा उत्तर जा लाड़ जा सभिनी सिंध जे इलाइक़नि जा काछे जा कोहिस्तान जा सभिनी सुगड़नि जो चूंड कलाम हुजे उन मां उहे लफ़्ज़ उनजी माना सही। सां अचणु खपनि। सही बिल्कुलु। बिल्कुलु ऐं सही बिल्कुलु इहो बिल्कुलु असां इन सां असां चऊं मुतफ़िक़ था आहियूं। अहिड़ी शइ पैदा कजे जेको अॻिते असांजो जेको ईंदड़ नसुल हुजे न साईं बिल्कुलु उन वटि, छो त अॼु हक़ीक़त जेकॾहिं ॾिठो थो वञे त हीअ जेको असांजी ॿोली या सुगड़ाइप जो जेको फन आहे नओं नसुल घटि थो अचनि था हा पर ओतिरो नथो अचे जेतिरो अॻु में ईंदो हुयो, बिल्कुलु सम्झो साईं। बाक़ी रहियो असां इन जे लाइ कोशिश में आहियूं त इन हाणे जेको मुंहिंजो स्कूल आहे जेको हलायूं पिया थी उन में इहा कोशिश इहा त असां नंढड़नि नंढड़नि खे मां जो हाणे वरी ॿियो कमु वञा साईं मूं हाणे सिटी और तव्हांखे कोन ॿुधायां त स्कूलनि में वञी करे हिकिड़ो ॾींहुं आहे हिकु ॾींहुं कहिड़े स्कूल में वरी कुझु ॿ ॾींहं रखी वरी ॿिए स्कूल में माना जेके पंहिंजे एरिए जा पंहिंजे यूसीअ जा आहिनि उन्हनि में वञी कुझु छा अब्दुल लतीफ़ भिटाई जी बैत पढ़ी उन ते लेक्चर ॾींदो आहियां, कुझु पंहिंजा बैत पढ़ंदा आहियूं उन ते लेक्चर ॾींदा आहियूं पर नंढनि में मां चयो भला कुझु न कुझु ॾाढो शौर सुठो अचे त हा, सही न साईं। सुठो अमल आहे त जीअं ॿार माइल थियनि माइल ऐं ॿोलीअ सां मोहबत कनि सुगड़ाइप जे फन सां मोहबत कनि। अच्छा मां उस्ताद हिकिड़नि जाति वियुसि नालो नथो खणा मां उन्हनि खां हिकिड़ा बैत ॿ पढ़िया माना पुजी शाह साहिब जे बैत जी मां चयो साईं ककर मंझि कपार जोड़ नेणो न डाहे जहिड़ा मुंहिंजा सुपरी तहिड़ो तहिड़ा मेघ मेघ मल्हार। मां चयो कपार छा आहे उस्तादनि खे बि कोन आयो साईं सच पुछंदो मां बिल्कुलु अक्सरियत अॼुकल्ह ईअं उस्तादनि आहे जी साईं, ईअं पर आहे। ॾिसो पोइ था मूं हाणे उन्हनि सम्झायो उनखे खरड़ीअ जो जेको मैदान आहे हा खरड़ीअ जे जंग जो मैदान आहे सखर में तव्हां अॼु बि वञी बीहंदव सखर में तव्हांखे केर बि कोन ॿुधाईंदो त हीउ जंग जो मैदान हीअ आहे ऐं हिते इहा जंग थी पर कंहिं तहक़ीक़ पर सुगड़ खां कंहिंखां पुछंदव वञी त उहो तव्हांखे उन जाइ ते वठी हली बीहारींदो। ऐं ख़लीफ़े नबी बख़्श हेॾो कमाल जो उन ते कमाल किरदारु कयो आहे न लिखियो आहे खरड़ीअ खरड़ी जे। वारी जंग ते त अॼु ॾींहं ताईं मां सम्झां थो त को बि अहिड़ो कोन्हे त तव्हांखे वठी उन साॻी जाइ ते हली बीहारे त हीअ खरड़ी जो जंग पर मैदान आहे पर सुगड़ तव्हांखे वठी उते बीहारींदो हली त हीअ साईं खरड़ीअ जो मैदान आहे। हीअ पासे पाणी हुयो हिन पासे हीअ तंबूला हुया ऐं हीअ हिन पासे उहे घोड़ा उन्हनि जा बीठा हूंदा हुआ जेके बचाव जंग जो कंदा हुआ। उहा सॼी हक़ीक़त उहा तव्हांखे ॿुधाईंदा सुगड़ ई ॿुधाईंदो। इहा ख़लीफ़े नबी बख़्श खे सां बि मुलाक़ातूं सुगड़नि जूं थियूं। अच्छा सिंगार शाइरीअ ते त सुठी कचहरी थी तव्हां बैत बि ॿुधाया मुख़्तलिफ़ शाइरनि जा सुगड़नि जा। गुजारत जे फन ते अचूं था त इमाम अनो महराणी जेकॾहिं का गुजारत ॾे ऐं ख़लील रहमान उनखे भञण जी कोशिशि करे त इहो बि सिंध खे नए नसुल खे रंग ॾेखारियूं। बिल्कुलु इहो गुजारतूं साईं तमामु इलाही गुजारतूं आहिनि ऐं हुजे बि उत्तरादी इलाइक़े ख़ैरपुर जे इलाइक़े जी जी कंहिं जी ख़ैरपुर जी लफ़्ज़ ते या कंहिं बिल्कुलु, वखर बिल्कुलु। ते हुजे। आहे समुंड मां साईं सुई ॻोल्हणी हा गुजारत ज़ाहिर आहे। ॿोली ॿोली थो करी ससीअ सां तो राग माल जो आहे वाह ॿोली 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 थो करी हा ससीअ सां तो राग माल जो आहे रागमाल जो हा। आहे भैरवी आहे बचे भैरवी राग जी भैरवी बच राग जो या राग जी थो चई राग जो राग जो आवाज़ सुरूद साज़ बचे बुनियाद बचे साईं बचे, बचे बचे। हा अञा अञा हा अॻिते। चओ वरी नालो ॿोली ॿोली थो करी ॿोली ॿोली थो करी ससीअ सां तो राग माल जो आहे ससुईअ सां तो राग माल माल जो जो आहे। वाह राग माल जो आहे राग सारंग आहे सारंग बचे हा बचे मोरड़ो आहे बचे मोरड़ो आहे बचे। मतो आहे बचे हा ॿोली
सही राग जो ॿोली ॿोली थो करी ससीअ सां तो दध को आ राग माल जो आहे दध को आ राग जो बस वाह राग जो ख़ाली साहब मञे त मार खाए बसि बोली ॿोली ॿोली थो करी हा ससीअ सां तो राग माल जो आहे राग माल जो आ साईं माल त दौलत बि थी सघे हा राग माल जो आ मिठो आ मजे मिठो आ मजे हाँ आहजा सहजा मजे मोतबरा मजे माल जो मजे। माल जो विकिरो आ वापार आ मजे हाँ वाक आ माल जो मजे को वखर आहे माल जो वापार आ लंघो आ लको आ रस्तो आ पेचरो आ मजे माल जो वाड़ो आ मजे आहोड़ो आ मजे मथो आ मजे हाँ माल जो हाँ। माल जो वेढ़ो आ माल जो मजे वलर आ माल जो मजे वाह हा दा ॿोली ॿोली थो करी बोली बोली थो करें ससीअ सां तो राग माल जो आहे राग माल जो आ साईं सम्झू के सम्झनि साईं हा बिस्मिल्लाह साईं राग माल जो आ हा साईं साईं राग सिधो राग न आहे राग जो राग जो आ साईं माल बि सिधो न राग आहे जो। माल जो राग जो सुरंदो बीन मजे चंग राग जो मजे साज़ इहो त साज़ थी विया हा इहे साज़ आहिनि साज़ आहिनि इहे हा साईं मञे त मार खाए हा दा सॼी कर बसि हा साईं हा सॼी कर गुजारत बीहजी वई न साईं हा न भञी सघियो बिस्मिल्लाह साईं बुझारत ही आहे सुर ससी सुर ससी हा हाणे जॾहिं पुनल खणी केच मकरान पाता पुनल जा नशा टुटा जागियूं चई त मां बंभोर में न आहियां हे त मां केच मकरान में आहियां वठी ॿाहिरि नालो कई हाणे जेको पीउ हुयुसि हिनखे जो तड़प थी त पीउ चयसि छो हीउ तुंहिंजो ॻोठु आहे तुंहिंजो घरु आहे तुंहिंजो वतन आहे चई बाबा हीउ हाणे मुंहिंजो वतन न आहे हाणे पीउ ॻाल्हाए थो धीअ सां पुनल सां पुनल सां अच्छा पुनल सां वारी जाम ॻाल्हाए थो हाणे सुगड़ थो चए गुजारत ज़ात नालो थो ॿोली ॿोली थो करी ससीअ सां तो राग माल जो आहे ॿोली साईं अहिड़ो ॿोली आहे हाञो हाञो हा राग जो आहे ॿोल माल जो आहे ॿधो वाह सही हाणे जे ॿोली ॿोली थो करी अहिड़ो हाञो ससीअ सां तो राग माल जो आहे अहिड़ो हाञो थो करी ससीअ सां तो ॿोल ॿधो आहे चई हा साईं वाह साईं वाह वाह। वाह इमाम महाराणी इहा ई इहो ई- खोल साईं गुजारत हा। जी खोल हुई जेका सॼी करे जंहिंखे असां चवंदा आहियूं सुगड़ाइप में सॼी कर जंहिं ते बीहजी वेंदी आहे त इहो पोइ सॼी ईअं आहे जे सुट मुंझाए ऐं चइजे त हाणे उलझायो सुलझायो जी जी सो इहो ई त सुगड़नि जो कमाल आहे अॼु असांखे ख़ुशी थी सुगड़ खलील रहमान मैसर ऐं इमाम महाराणी सां गॾु आहे वरी ॿिए मौक़े ते कंहिं ॿिए इलाइक़े जे लहजे ते सुगड़नि खे दावत ॾींदासीं अवां सभिनी जूं महिरबानियूं